तूफ़ान जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। तंगवानी वारे इलाइक़े मां हिकु ॾींहं दौरान वधीक ॿ नौजवान फौरियत शहज़ादु गोलो ऐं मोहम्मद आरिफ मलिक मुबैना लापता थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वाक़े जा तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे पंहिंजे सीनियर दोस्त नारायण नाथ सां। जी नारायण, आगाह कजो। जी जावेद भाउ, ज़िले कश्मीर में अगवान जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे, जंहिंजे करे हितां जी आवाम जेका लखनि जी तादाद में आहे तमामु घणो परेशान आहे। इहो सिलसिलो जेको कुझु अर्सो में जेको आहे ढिलो थी वियो, हींअर वरी जेको आहे वधी वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे जीअं पाण कल्ह इहा ॻाल्हि कईसीं ज़िले जे मसइलनि ते, त हिन वक़्तु बि जेको आहे 10 माण्हू जेका आहे ज़िले जा असांजा अगवा थियल आहिनि, जंहिंमें हीअ राति जेको माण्हू आहे हिकिड़ो शहज़ाद गोलो आहे जेको तंगवानी वासी आहे, ॿियो आरिफ मलिक आहे। शहज़ाद गोलो खे ॿुधाइनि था पिया इहो सुबुह खां वठी गुम हो, जंहिंजी असां ॻोल्हा कईसीं, शाम ताईं हुनजो राब्तो न थी सघियो। फ़ोन नंबर मुंहिंजा बंदि अचनि पिया, जंहिंजे करे असांखे शक पियो त उहो मुबैना अगवा थी विया। आरिफ मलिक जेको आहे इहो हुन लाइ ॿुधाइनि था तव्हांजो वारस इहो ओसर खां तंगवानी माना पंहिंजे बूथ अची रहियो, रस्ते में जेका आहे अणॼातल माण्हुनि सां जेका आहे मुबैना तौरु खमिजी वियो। त इन सिलसिले खे जॾहिं मिलाईंदासीं त 10 माण्हू टोटल जेका आहे हिन वक़्तु जेका आहे ज़िले कश्मीर जा मुबैना तौरु वारनि जे चंबे में फाथल आहिनि। ऐं हितां जी आवाम जेका आहे शुरूआति खां बि मुतालबो कयो, हाणे बि मुतालबो आहे त हीअ ड्रोन टेक्नोलॉजी जेका ज़िले जे जेका आहे आला ऑफिसरनि खे मिलियल आहे, उनजो इस्तेमालु जेको आहे असांजे ज़िले कश्मीर जे हिन पासे खे कयो वञे त हिते जेको आहे ॾोहनि जी वारदात में तमामु घणी तेज़ी अची वई आहे। माण्हू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, आवाम सख़्तु परेशान आहे, कारोबार माण्हू परेशान आहे, आम शहरी परेशान आहे। न माण्हू रोड ते सफ़र करे सघे थो, न माण्हू पंहिंजे दुकान ते कारोबार करे सघे थो, न 4 पैसा खणी सघे थो। त अहिड़ी सिचुएशन में हिते मायूसी पटिजी वई आहे। ऐं तव्हांखे इहा बि ॼाण हूंदी त मायूसी जे करे हितां जो शरीफ़ शहरी आहे, कारोबारी तबक़ो आहे, उन लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। ऐं शहर जेको आहे आसे पासे वीरान थींदा वञनि लॻा, जेको तमामु हानिकारक अमल आहे। मां इहो बि तव्हांखे ॿुधायां ताज़ी अपडेट त राति जेको आहे एजुकेशन खाते जो क्लर्क आहे अब्दुल हमीद बिजारानी, उहो बि जेको आहे कल्ह शाम जो देरि सां वापसी ते अची वरी सुबुह जो ख़बर पई त हुन खां 2,05,000 रुपया जेको आहे ॾोवारी चिमनी जी भरिसां जेको आहे अगवा पथारी पूरी करे विया आहिनि। ऐं तव्हां एॾो अंदाज़ो लॻायो त जॾहिं माण्हू पैसा बि खणी करे घर ताईं न पहुचे त उनजी हालत छा हूंदी। त इन सिलसिले में असां वरी बि जेका आहे ज़िले जे आला अमलदारनि खे पंहिंजे इन प्लेटफॉर्म तां पंहिंजी जेका आहे चैनल जे प्लेटफॉर्म तां अपील कंदासीं त ख़ुदा ड्रोन टेक्नोलॉजी जेका अवांखे मिलियल आहे, जंहिंमें ज़िले खे शिकारपुर में जेका आहे उन जी अमलदारनि जेका आहे हिनजो इस्तेमालु करे फ़ाइदो वरितो आहे। तमामु जेका हिन मां फ़ाइदो वठी करे जेके बि ॾोहारी आहिनि असांजे इलाइक़े जा कचे जा पके जा सहूलियत उन्हनि ख़िलाफ़ मुक़ररु करण करे हितां जे आवाम खे सुकून ॾियो, अमन ॾियो, हितां जो आवाम पंहिंजी ज़िंदगी सुख सां गुज़ारे सघे। जी।